नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर घोड़ाबारी यूनुस रिंद पारां घोड़ाबारी जे सहाफ़ी मुख्तियार जान चांडियो सां कयल ज़्यादती ऐं धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब घोड़ाबारी ऐं प्रेस क्लब मकली जे सहाफ़ियुनि जे सॾ ते प्रेस क्लब मकली अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि जे एहतजाज मुज़ाहिरे जे सॾ ते पेटे अलफ ठठो घोड़ाबारी, आपका ठठो, आवाज़ हक़ मीडिया ग्रुप ठठो समेत अवामी तहरीक ऐं ॿियनि सियासी समाजी पार्टियुनि जे अॻुवान सिविल सोसाइटी भरपूर नमूने शिरकत करे सहाफ़ियुनि सां हमदर्दी जो इज़हार कयो। इन मौके ते एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि ऐं हमदर्दी तौर शिरकत कंदड़ उस्ताद अॻुवान महबूब बिरोई, कासिर चांडियो ऐं ॿियनि चयो आहे त सहाफ़ी मज़लूमियत जो आवाज़ आहिनि, जिन जी कलम सां सिंध जी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचे थो। हिननि चयो त हिकु साज़िश तौर सिंध जे सहाफ़ियुनि जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे। हिननि चयो त एसी घोड़ाबारी खे फौरी तौर न हटायो वियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।